अस्सलाम वालेकुम आरबीएस बिज़नेस रिसर्च अकेडमी में मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु ही वीडियो लेक्चर आहे साइटेशन एंड रेफरेंस गाइड इन एपी स्टाइल पार्ट 2। दोस्तों इन जो ही पार्ट 1 जो आहे उहो अवेलेबल आहे मुंहिंजे यूट्यूब चैनल जो इमेज तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो, जेको मुकमल तौर ते थ्योरिटिकल आहे ऐं जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके कॉन्सेप्ट्स आहिनि मां डिस्कस कया आहिनि एपी स्टाइल जे शिकागो हार्वर्ड ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजा स्टाइल आहिनि। बहरहाल हिन में कुझु प्रैक्टिकल कमु कंदासीं ऐं ख़ासि तौर ते एपी स्टाइल जे हवाले खां त एपी स्टाइल में असां कीअं शयुनि खे जेको आहे पंहिंजे जेके रेफरेंस आहे मुख़्तलिफ़ के एलिमेंट आहिनि उनखे कीअं असां पंहिंजे एमएस वर्ड में विझूं। सो इन हवाले खां इन जेको अॼु जेको इन में कुझु शयूं डिस्कस कंदासीं उहो आहे जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हाउ टू इंसर्ट अ साइटेशन स्टाइल, how to insert citation for new source and how to insert citation for existing source and how to add source and इन खां पोइ जेको ॿियो आहे उहो आहे त how to insert bibliographies references जेको आहे तव्हांजे इन में टेक्स्ट में। ठीकु आहे। सो बहरहाल ठीकु आहे त अचो त पंहिंजे प्रैक्टिकल कम जो आगाज़ कयूं। पर इन खां अॻु में नालो डॉक्टर सुमर मां शब्द यूनिवर्सिटी सां तालुक़ रखां थो। दोस्तों एमएस जेको वर्ड जेको साइटेशन रेफरेंस वारो जेको टूल आहे उहो शो असां तयारु कयो आहे, छो इहो मुकमल तौर ते फ्री आहे। इन में कंहिं क़िस्म जी का बि अख़राजात तव्हांजा कोन आहिनि। ज़ाहिर आहे हर हिकु लैपटॉप में या कंप्यूटर जेको बि उन में एमएस ऑफिस खां सवाइ त को कमु मुमकिन ई न आहे। ठीकु आहे न। सो एमएस ऑफिस में इहे शयूं आहिनि, इन करे फ्री टूल आहे। ऐं इन सां तव्हां ॾिसी रहिया हिन वक़्तु के हिकिड़ो टेबल आहे जंहिंमें 3 मशहूर सॉफ्टवेयर जेके रेफरेंस आहिनि उन मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां, जंहिंमें एंड नोट आहे, जेमेंडले आहे ऐं ज़ेटोरो आहे। इहे 3 जेके इहे मुफ़्त में न आहिनि। जेको आहे न इन जा कुझु फीचर्स त मुफ़्त में आहिनि, पर इन खां पोइ जेके एडवांस फीचर वठणु चाहियो था उन लाइ तव्हांखे पैसा ॾियणा पवंदा। ठीकु आहे न। माने जीअं न अंग्रेज़ी कहावत आहे त देयर इज़ नो फ्री लंच इन द वर्ल्ड, त इस तरीक़े सां दुनिया में का मुफ़्त में का शइ कोन मिलंदी, हर हिकु शइ लाइ तव्हांखे पैसा भरणा पवंदा आहिनि। पर ही एमएस ऑफिस जेको आहे इहो मुकमल तौर ते फ्री टूल आहे। ऐं हिनखे जेको आहे सो ॿियो फ़ाइदो इहो बि आहे त जॾहिं तव्हां मैन्युअली कमु कयो था त तव्हां इन में मुख़्तलिफ़ जेके ऑथर आहिनि उनजा नाला तव्हां इंसर्ट कयो था पंहिंजे हथ सां। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे मैन्युअली तव्हां इनखे इंसर्ट कयो था, उन खां पोइ उनजा ऑथर आहिनि, जा नाला आहिनि, उनजा रिसर्च पेपर आहिनि, या कहिड़े साल में रिसर्च पेपर पियो, कहिड़े जनरल, इहे सभु शयूं तव्हां जॾहिं मुस्तक़िल कमु कंदो त काफ़ी शयूं तव्हांखे ज़हन में ईंदी वेंदियूं। काथे बहस करण में, काथे ॻाल्हि ॿोल करण में, किथे तहक़ीक़दान जे विच में वेठा आहियूं त उते इहे शयूं जॾहिं असांखे यादि हूंदियूं त असांखे गुफ़्तगू करण में ॾाढो फ़ाइदो ॾींदियूं। या को लेक्चर ॾियो था पंहिंजे शागिर्दनि खे त इहे शयूं ॾाढियूं फ़ाइदो ॾींदियूं। इहे शयूं कीअं तव्हांजे ज़हन में ईंदियूं जॾहिं तव्हां इनखे मैन्युअली कंदव। मिसाल के जेके मूं तव्हांखे ॾेखारिया ऐं नोट आहे, मैंडले आहे, बट इहे हिकिड़ो ऑनलाइन आहिनि, तव्हां हिते विझंदा वेंदो त ऑनलाइन डेवलप थींदा वेंदा। पर इन में इहा जेका फ़ाइदो आहे तव्हांखे इहो न मिलंदो। या त इन लाइ प्रयास बि आहे त तव्हां मैन्युअली कमु कंदो अञा वधीक बहितर थींदो त तव्हां पंहिंजा ऑथर जा नाला जेके बि आहिनि उहे सभु शयूं तव्हांखे यादि रहंदियूं। बहरहाल पंहिंजे कम जी शुरूआति कयूं था ऐं सभ खां पहिरियों इहो कीअं ॻोल्हिजे, तमामु आसान आहे। असां होम खां में वञी करे ॼाणींदासीं त असांखे हिते रेफरेंस वारो हिकिड़ो मिलंदो। इन रेफरेंस में जॾहिं असां इनखे क्लिक कंदासीं, असां रेफरेंस खे जॾहिं क्लिक कयोसीं तव्हां ॾिसो त असां बिब्लियोग्राफी साइटेशन ऐं बिब्लियोग्राफी वारे बॉक्स में अची वियासीं, जिते ही मुकमल तौर ते असांखे सहूलियत फराहम करे थो त असां एपी स्टाइल में जेको आहे हिन में असां पंहिंजे डॉक्यूमेंट खे असां पंहिंजे हुन में रेफरेंस ऐं साइटेशन क्लिक करे सघूं था। हाणे हिते मां पंहिंजे तव्हांजी सहूलियत लाइ मां हिकिड़ो कुझु शयूं खणी आयो आहियां। त हाणे हिकिड़ो जीअं पैराग्राफ तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ असांजो हिकिड़ो पैराग्राफ आहे। ठीकु आहे। हाणे हिन पैराग्राफ खे जेकॾहिं असां ईअं ई पंहिंजे डॉक्यूमेंट में यानी रिसर्च पेपर में विझंदासीं त छा थींदो त इहो हिकिड़ो अनइथिकल थी वेंदो। अनइथिकल इन सेंस में त ॿिए कंहिंजो इहो कमु आहे ऐं असां उन मर्ज़ी करण सवाइ या उनखे उनजे एक्नॉलेज करण खां सवाइ असां हिते ॾियूं था। इहा हिकिड़ी बदअख़लाक़ी बि आहे। इन सां गॾोगॾु इहो असां प्लेज़र जो शिकार थी सघूं था। ऐं प्लेज़र जा ॾिसो अक्सर जेके मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, तालीमी इदारा, उन वटि ज़ीरो टॉलरेंस आहे प्लेज़र जे हवाले खां। सो बहितर इहो आहे त असां प्लेज़र खां बचण जे लाइ असां उन्हनि खे पूरो पूरो उनजो हक़ु ॾियूं, उनजो के रेफरेंस ॾियूं, उनखे एक्नॉलेज कयूं। बहरहाल हीउ हिकिड़ो इमेज जेको पंहिंजो सेंटेंस आहे जेको मूं कयो आहे। हाणे इनखे असां कीअं ॾियूं पंहिंजो रेफरेंस साइटेशन कीअं कयूं, तमामु आसान आहे। हिते तव्हां जिते कर्सर हूंदो तव्हांजो साइटेशन तव्हांजो उते ई क्रिएट थींदो। इन करे इहो लाज़मी आहे जिते बि कर्सर कंदो साइटेशन। हाणे हिते मां जेको आहे इहो साइटेशन डेवलप करणु चाहियां थो त मां हिते कर्सर रखियो आहे। हाणे छा करिणो आहे, सिंपल एपी स्टाइल में वञिणो आहे, न्यू सोर्स। न्यू सोर्स में जॾहिं असां न्यू सोर्स कंदासीं तव्हां ॾिसो था त हिन में असां मुख़्तलिफ़ जेके असांजा आहिनि
टाइप ऑफ सोर्स असां बुक में भी ॾेई सघूं था, जनरल आर्टिकल में भी ॾेई सघूं था, कॉन्फ्रेंस प्रोसीडिंग्स आहिनि उन में ॾेई सघूं था, को इंटरव्यू आहे, को जेका या का फिल्म आहे, परफॉर्मेंस आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म सां करे सघूं था। पर अक्सर औक़ात असां पंहिंजी सोशल साइंस में तक़रीबन को जनरल या असां को इंटरव्यू वर्ली या तक़रीबन बुक मां ॾींदा रहंदा आहियूं। इन करे इन टिनि शयुनि ते मां फोकस कंदुसि। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ असां ॾिसांसीं असांजो ऑथर कहिड़ो आहे। असांजे ऑथर जो जेको आहे मैकलेन आहे। ठीक है, कॉमा डी वडी डॉट ऐं सी वडी डॉट। ठीक है, इहो असांजो अची वियो। उन खां पोइ असां अच्छा हिते थोरो मां तव्हांखे ॿुधायां त असांजो कॉर्पोरेट ऑथर जी माना छा आहे इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। हिते तव्हां ॾिसी रहिया आहे हिकिड़ो इमेज जंहिंमें चए थो त कॉर्पोरेट ऑथर्स आर कंपनी नेम, नेम्स ऑफ ऑर्गेनाइजेशन, नेम ऑफ क्लब, सोसाइटी, गवर्नमेंट डिपार्टमेंट, कोई भी उनखे असां जेको आहे असां चऊं था त इहो कॉर्पोरेट। हिते कंहिं क़िस्म जो को बि कॉर्पोरेट न आहे, हिकिड़ो इंडिविजुअल रिसर्चर आहे, इन करे नालो असां ॾियूं था। अच्छा, टाइटल में असांजो छा आहे? टाइटल आहे, टाइटल असांजो अची वियो ऐं हाणे असां जनरल जो नालो ॾींदासीं। जनरल नालो बि अची वियो। अच्छा, ऐं उन खां पोइ पेज कहिड़ो आहे? 321 खां वठी करे 335 अची वियो। ठीक आहे। हाणे अञा वधीक कुझु शयूं आहिनि, इन करे असां हिनखे छा कंदासीं, असांखे वधीक फील्ड खपनि। वधीक फील्ड हासिल करण लाइ तव्हां ॾिसो था शो बिल्कुलु ऑल फील्ड क्लिक कंदो त इहे सभु फील्ड अची वेंदियूं। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ असां जेके पंहिंजो फील्ड आहिनि असां उन में ॾियूं वॉल्यूम अची वियो। वॉल्यूम में छा आहे? असांजो 6 वॉल्यूम आहे ऐं पेज ऐं इशू नंबर 1 आहे असांजो। ठीक है। ही जेकी फील्ड आहे उहे फील्ड तव्हां तब्दील थी रहंदियूं हिन मुताबिक़। तव्हां कॾहिं तव्हां बुक सेशन कंदो तब्दील थी वेंदियूं, या जेके तव्हां इंटरव्यू खणो था को त उहो त उन मुताबिक़ जेकी फील्ड आहिनि असांजूं तब्दील थींदी वेंदियूं। ठीकु आहे। हाणे असां सभु शयूं ॾेई छॾियूंसीं ऐं हाणे असां हिनखे चऊं था त भई हिकिड़ो साइटेशन ऐं उन जेको आहे रेफरेंस जो जनरेट कर। ओके कयोसीं त हिते तव्हां ॾिठो असांजो जनरेट थी वियो। ऐं उन खां पोइ अच्छा हिन ग़लती थी वई आहे, असांजो साल न आहे ॾिनो। ठीकु आहे। साल जी ग़लती थी वई। हाणे जॾहिं ग़लती थी वञे असां छा कयूं? तमामु आसान आहे। इनखे क्लिक कंदो त ही अहिड़ी क़िस्म जी विंडो खुली वेंदो ऐं क्लिक कंदो त हिते ईंदो एडिट साइटेशन। इन साइटेशन खे एडिट कयो, पर असां हिनजे सोर्स खे एडिट कंदासीं। हुन सोर्स खे एडिट कंदो त उहो जिते कमु कयो उते खुली आयो। हिन में असां साल ॾियूं त वधीक पहचान सां साल ॾिनोसीं 1961 त ही साल असांजो अची वियो। हाणे घुरे थो जेको तव्हां तब्दीली कई आहे छा इनखे अपडेट कयूं या न कयूं? असां चाहियूं था अपडेट कयो त थी वियो। त हाणे सो त तव्हांजो साल अची वियो इन मुताबिक़। ठीकु आहे। असांजो साल अची वियो। हाणे असांखे कीअं ख़बर पए त असांजो रेफरेंस किथे आहे, कीअं कढूं अचे रेफरेंस? उहो रेफरेंस हितां ईंदो बिब्लियोग्राफी मां ईंदे ही तव्हांजो रेफरेंस आहे। जीअं न क्लिक कंदो त उहो रेफरेंस तव्हांजो अपडेट थी वेंदो। हाणे ही तव्हांजो रेफरेंस पूरो अपडेट थी चुको आहे। ऐं हिन में हिनखे हिन सां कंपेयर कयो त थोरी तब्दीली तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि। ठीकु आहे। हाणे जीअं हिन में वॉल्यूम ऐं नंबर इधारे ऐं हिते वॉल्यूम ऐं नंबर लिखियल आहे, यानी 6 ऐं 1। ठीकु आहे। हाणे असां छा कयूं त ही एपी स्टाइल में असां क्लिक कयूं भई शिकागो में अची वञे त उन शिकागो में अची वियो। ठीकु आहे। जेकॾहिं इहो हार्वर्ड में कयूं था त उते यूनिवर्सिटी अची वेंदो, यानी उते साॻी टाइम ते उहो तब्दील थी वेंदो। कहिड़े खे बि असां तब्दील करे सघो था। ॿार असां पंहिंजे एपी स्टाइल में वियासीं त उन एपी स्टाइल में अची वियो। हाणे असांखे रेफरेंस बि मिली वियो, असांखे साइटेशन बि मिली वियो। ठीकु आहे। हाणे ही जेको आहे असांजो हिनखे असां छा था कयूं? कन्वर्ट साइटेशन इनटू स्टैटिक टेक्स्ट में क्लिक कंदासीं त इहो हाणे में अची वियो ऐं असांजो इहो इनखे तव्हां डॉट ॾेई करे पूरो तव्हांजो अची वियो। साइटेशन रेफरेंस बि तव्हांजो अची वियो। अच्छा, उन खां पोइ वरी असां हेठि था हलूं त भई ही असांजो आहे जंहिंमें असांजा हिक खां वधीक ऑथर आहिनि। उनखे कीअं कजे? उनजे लाइ हेठि सोर्स साॻियो ई कमु ऐं बिल्कुलु हेठि अचो ऐं वरी बि असां छा आहे जनरल आर्टिकल आहे ऐं हिन में असां ऑथर असांजा कहिड़ा आहिनि? अच्छा, 2 ऑथर आहिनि त असां बहितर आहे एडिट में वञूं ऐं पोइ असां हुनजो लिखूं यूसिफ। ठीकु आहे। ऐं एम एड कयो ऐं उन खां पोइ वरी जेको आहे असांजो आहे जेन के डॉट उन खां पोइ वरी के डॉट जेन अची वई। एड कयो त 2 ऑथर तव्हांजा इंक्लूड थी विया हुन में। अच्छा, हिनखे तव्हां कंहिं बि ऑथर खे अप ऐं डाउन बि करे सघो था। डाउन थी वियो, हिनखे अप थी वियो, यानी जेको पहिरियों हाणे हिन में त 2 ऑथर आहिनि, पर जेके 3-4 ऑथर हुजे पोइ कीअं ख़बर पए त कहिड़ो पहिरियों ऑथर आहे? त उनखे पहिरीं खे तव्हां अप डाउन बि करे सघो था। उन सीरीज़ खे ओके कयो त हिते तव्हांजो अची विया। हाणे टाइटल असांजो लिखणो पवंदो। जनरल नालो बि असांजो अची वियो। अच्छा, साल असांजो आहे 2010।
पेज असांजो 81 खां 96। थोरो तव्हां सोची था यार पेज एसां अची था वञे ॿिनि शयुनि जे लाइ असांखे वरी छो बिब्लियोग्राफी वञणो पए थो, इन जो छा सबबु आहे? इहो सबबु इहो आहे त वॉल्यूम ऐं जेको आहे नंबर न बि हुजे पर पेज त हमेशह हूंदो आहे हर हिक में, इन करे इन में पेज ॾिनो वियो आहे। ठीकु आहे, ऐं इनखे वञूं था त हाणे असांजो वॉल्यूम 6 आहे ऐं नंबर 1 आहे। वॉल्यूम 6 ऐं जेको नंबर इशू असांजो 1। ठीकु आहे, ठीक है दोस्तों, असां सभु पंहिंजी ॾेई छॾियोसीं हिन में। हाणे असांखे छा करिणो आहे, ओके कंदासीं त तव्हां ॾिठो असांजो हिते जेको आहे यूसुफ एंड जेन पूरो हिकिड़ो असांजो साइटेशन ठही वियो ऐं असांखे कीअं ख़बर पए त असांजो रेफरेंस बि तयारु थियो आहे या न तयारु थियो आहे। त तव्हां क्लिक कंदो त तव्हांजो रेफरेंस बि अची वियो। हाणे रेफरेंस तव्हां ॾिठो जेको अॻु में असांजो जेको असां ॾेई चुका उहो बि हिन में अची वियो, मैकलिन वारो, ऐं हीअ बि ॿई अची विया। ठीकु आहे, वरी तव्हां हिनखे जेकॾहिं तव्हां चेंज करणु चाहियो शिकागो में त ॿई ऑटोमेटिकली थी वेंदा हिते जो हिते ई। ठीक है, सो बहरहाल असांखे एपी ते करणो आहे। अच्छा, हिन में तव्हांखे ॿुधायां त एपी इन 6 एडिशन आहे। अॼुकल्ह जेके शायदि जेके अॼुकल्ह 19 जे ही 2016 आहे मूं वटि जेको आहे एमएस वर्ड, एमएस ऑफिस थी सघे थो जेका लेटेस्ट 2019 वारी आई हुजे त उन में थी सघे थो त 7 एडिशन, छो अॼुकल्ह एपी जो 7 एडिशन हली रहियो आहे। बहरहाल इहा हिकिड़ी इंफॉर्मेशन जेका मूं तव्हांखे ॾेई छॾी। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ हीउ जेको आहे त हिनखे असां हाणे असांजो कमु पूरो थी वियो, असां हिनखे असां करे छॾियूं कन्वर्ट स्टैटिस्टिक में, इहा असांजी थी वियो। ठीकु आहे, हाणे असां हिकिड़ो ॿियो हिकिड़ो कंदऊं, ही जेम आहे। ठीकु आहे, असां हिनखे थोरो ख़तमु करे छॾियूं त जीअं हाणे असां वञूं था। ॾिसो कर्सर तव्हां यादि रखिजो। ठीकु आहे, कर्सर असां उते रखियोसीं ऐं असां हिकिड़ो नओं सोर्स रखियोसीं। ठीकु आहे, ऐं हाणे असां जेको जेम आहे इहो असांजी हिकिड़ी वेबसाइट आहे। असां उन वेबसाइट ते वेंदासीं त भई असांजो इलेक्ट्रॉनिक सोर्स आहे या वेबसाइट। ठीकु आहे, असां इहो वेबसाइट ताईं जीअं वेबसाइट ते कयोसीं त तव्हां ॾिठो त शयूं जेके तब्दील थी वियूं। ठीकु आहे, हाणे असांजो ऑथर आहे जेम। ठीकु आहे, ऐं नेम ऑफ वेब पेज छा आहे, अच्छा कहिड़े साल में असां इहा शइ एक्सेस कईसीं, जेको मां हिते ॾिनो आहे करंट रिसर्च जेका आहे इहो कॾहिं एक्सेस कईसीं 2004 में। महीनो कहिड़ो हुयो असांजो मिसाल सेप्टेंबर वारो महीनो हुयो ऐं 14 सेप्टेंबर ते ऐसा URL छा आहे असांजी एड्रेस उनजी www.jam। ठीकु आहे, असां हिनखे पूरो ॾिनोसीं बि त ई कहिड़ो साल में हुयो, जनवरी लिखियोसीं। ठीकु आहे, उन खां अलावा जेकी बि शयूं असांजूं हिते ई जेकी ज़रूरी शयूं उहे पूरी थी वियूं त असांखे वधीक अॻिते नाहे वञण जो जेको आहे। ठीकु आहे, सो असां हिनखे ओके कयोसीं त तव्हां ॾिठो त हिते असांजो हिकिड़ो नओं खुली आयो जेम। अच्छा, बिब्लियोग्राफी में वरी वञो, वरी असां बिब्लियोग्राफी खे अपडेट कंदासीं त तव्हांखे वरी इहो बि नज़र अची वेंदो। ठीकु आहे, हाणे इन में असांजो ही आहे 2022। ठीकु आहे, अवेलेबल इहो आहे जेम रिपोर्ट ऐं ही जेको आहे एक्सेस जनवरी 2022 ते असां जेको आहे इहो एक्सेस कयोसीं। अच्छा, हिते अची वियो, सॉरी। अच्छा, हाणे असांजो रेफरेंस अची वियो। रेफरेंस में असांजो इहो आहे जेम 22 14 जनवरी ते असां हिनखे कयोसीं ग्लोबल रिट्राइव फ्रॉम द ग्लोबल, हीअ अची वियो। हाणे मुकमल असांखे मालूमात मिली वई हिनजी। ठीकु आहे, हाणे असां हिकिड़ो ॿियो आख़िरी हिन में कयूं था, उहो ही आहे जंहिंमें जेको आहे। ठीकु आहे, ऐं इन खां पोइ हिकिड़ो नंढी मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त ही मैनेज सोर्स आहे। मैनेज सोर्स लाइ इन में आहे जंहिंमें को शयुनि खे को मिसाल ही असां ग्लोबल हिन में असां को असांखे तब्दीली करणी आहे का बि, जंहिंमें क्लिक कंदासीं त एडिट घुरंदो। हिन में का बि शइ तव्हां चेंज करणु घुरो था त तव्हां चेंज कयो। मिसाल असां ग़लती थी वई त 2022 असल में 1900 असांजी असल में जेको आहे 2017 करणो हुयो, जेका ग़लती थी पई। जीअं तव्हां हिनखे ओके कंदव त तव्हांखे ॿुधाईंदो त ॾिसो हिते ही साइटेशन तव्हांजो अची रहियो आहे, ही तव्हांजो साइटेशन आहे, ही तव्हांजो बिब्लियोग्राफी। यानी जेको हुते जेको तव्हां जॾहिं ओके कंदव त उन में जेको उन खां अॻु में तव्हांखे प्रीव्यू ॾिए थो त तव्हां हिते ई तव्हां सम्झी सघो था जेका एडिट कई आहे, चेंज कई आहे, का ग़लती बल्ती न आहे थी त उन मुताबिक़ तव्हां चेंज करे सघो था। ठीकु आहे, इन तरीक़े सां इहो हिकिड़ो सहूलियत आहे तव्हांखे इन चेंज करण जी। बहरहाल हाणे असांजो ॿियो हिकिड़ो ऑथर आहे, इन करे असां इनखे बि करे वठूं त ही, ऐं हिन हवाले खां वरी असां में वेंदासीं हाणे न्यू में। ही जेको जर्नल जो पेपर आहे इन करे असां हिनखे जर्नल आर्टिकल में वेंदासीं। ठीकु आहे, हाणे हिन में खोड़ सारा ऑथर आहिनि। ठीकु आहे, अॻु में ॿ ऑथर, हाणे खोड़ सारा ऑथर आहिनि। हाणे असांजो आहे रहीम फर्स्ट नेम ऐं मिडिल नेम जेको असांजो आहे
बख़्श, ठीकु आहे, 8 थी वियो। अच्छा, उन खां पोइ आहे इरफान, फर्स्ट नेम असांजो, अच्छा अली असांजो फर्स्ट आहे, ऐं ही आहे मीरानी, इहो अची वियो। अच्छा, उन खां पोइ वरी असांजो आहे, ॿियो आहे असांजो साजिद, ठीकु आहे, ऐं ही अची मीरानी, टियों बि अची वियो, ऐं चौथी अची वई सूमर, ठीकु आहे। हाणे इन जो जेको सीरीज़ आहे अॻिते पोइ तव्हां चेंज करे सघो था, ओके करे छॾियो, नाला सभु अची विया। ऐं उन खां पोइ आहे, ठीकु आहे, असांजो जनरल नालो बि अची वियो, ऐं साल असांजो आहे 2020, ठीकु आहे। पेज नंबर असांजो आहे 289 खां वठी करे 302, ठीकु आहे। वधीक हिन में फील्ड बि आहिनि, असांखे वधीक ॼणो घुरिबो, ठीकु आहे। वॉल्यूम 14 ऐं नंबर 3 आहे, वॉल्यूम 14 ते अची वञूं, वॉल्यूम 14 ऐं नंबर असांजो आहे 3, ठीकु आहे। DOI असांखे ॼाणी पवंदी हिन जी, ही पूरी DOI आहे जेका असांखे ॼाणी आहे, त वधीक बहितर आहे DOI बि लिखी वठूं भला, ठीकु आहे। असांजे मुकमल मालूमात ॾींदीसीं, ओके कंदासीं त असांजो रेफरेंस हिते खुली ईंदो। ॾिसो, ही असांजो रेफरेंस मथों अची वियो आहे, छो जो असांजा ॾिसो ग़लती थी वई, हिते असां कर्सर ते, जिते कर्सर हूंदो उते, त इन करे मूं ॼाणी वञी ग़लती कई, त जीअं तव्हां सम्झी सघो त इन कर्सर जी केॾी वॾी अहमियत आहे। बहरहाल नो प्रॉब्लम, असां इनखे ईअं करे सघूं था त इनखे असां, इहा ग़लती थी वञे त नो प्रॉब्लम, तव्हां हिनखे कन्वर्ट कयो, हिन में जॾहिं ही कन्वर्ट थी वियो त पोइ तव्हां हिनखे आसानी सां हितां खणी करे ऐं हिते तव्हां कटे करे ऐं तव्हां पंहिंजे उन जॻह ते हिनखे पेस्ट करे सघो था, ठीकु आहे। त हाणे असांजो पूरो साइटेशन अची वियो, ऐं असांखे बिब्लियोग्राफी में ईंदासीं ऐं वरी हिनखे अपडेट कंदासीं, त वरी असांखे इहो रेफरेंस असांखे मिली वेंदो। थोरो मथे वञिजे, ठीकु आहे। त हीअ असांखे पंहिंजो रेफरेंस मिली वियो सॼो जेको आहे, जीअं असां हिनखे फिल कयोसीं उअं ई असांखे AP स्टाइल में मिली वियो, ठीकु आहे। ही कुझु प्रैक्टिस हुई तव्हांजे साम्हूं, उमेद कयां थो तव्हांखे इहा पसंदि आई हूंदी। लेकिन इनमें त हूअं खोड़ सारा ऑप्शन्स आहिनि, जेकॾहिं असां क्लिक कंदासीं, कमु कंदासीं त वीडियो तमामु घणी वॾी थी वेंदी, ऐं जेको आहे ऐं पंहिंजो त काफ़ी ॾुखियो थी वेंदो, जीअं हिन में मुख़्तलिफ़ ऑप्शन्स आहिनि। बहरहाल मूं कोशिशि कई आहे त जेके असां उम्मीद तौर ते शयूं इस्तेमालु कयूं था, त असां उनखे इस्तेमालु कयूं। बाक़ाया तव्हां प्रैक्टिस कंदो, तक़रीबन हाणे जेके कॉलम आहिनि तमामु ईज़ी आहिनि, सभु जेको आहे तव्हां उहो भरे करे पंहिंजो कमु करे सघो। मुंहिंजो मक़सदु इहो हुयो त तव्हांखे इन शइ सां मुतारिफ़ कराइजे, ऐं जेके इन में मुख़्तलिफ़ ऑप्शन्स आहिनि उन सां बि तव्हांखे मुतारिफ़ कजाइजे, ठीकु आहे। उमेद कयां थो त तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे। पसंदि आई आहे त इन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, ॿियनि ताईं इहो मैसेज पहुचायो। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।